ख़ास मक़सद वीडियो ठाहिण जो ख़ास मक़सद ही वीडियो 9वीं क्लास जे शागिर्दनि लाइ ठाहियो वियो आहे त जीअं उन्हनि खे घर वेठे इम्तिहान जी तयारी करण में आसानी थिए। वीडियो पसंदि अचे त ॿियनि दोस्तनि ॾे बि शेयर करियो ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। राब्ते जे लाइ जमशेद खान WhatsApp नंबर ॾिनल आहे। सिंधी लाज़मी 9वीं क्लास लाइ शागिर्दनि लाइ नोट्स सिंध सलामत किताब घर जे थोरनि सां। अॼु जो टॉपिक आहे सोरठ ऐं राय ॾियाच। 9वीं क्लास जो सबक आहे, सबक नंबर 20 आहे। नसर वारे हिसे जो आख़िरी सबक आहे। राय ॾियाच नाले हिकिड़ो राजा जूनागढ़ ते हुकूमत कंदो हो। संदसि भेण खे को औलाद कोन थींदो हो। हिकिड़े भेरे कंहिं फ़क़ीर दुआ कयसि त तोखे पुटु त ॼमंदो पर वॾो थी तुंहिंजे भाउ खे क़तल कंदो। फ़क़ीर जे दुआ सां राजकुमारीअ खे पुटु ॼाओ हो, जंहिंखे हिन संदूक में विझी दरिया में लोड़े छॾियो। इहा संदूक अनीरा जे मुल्क में अची निकिती ऐं हिकिड़े चारण ऐं संदसि ज़ाल खे मिली। उहे ॿार खे ॾिसी ॾाढा ख़ुशि थिया ऐं उनखे पालण शुरू कयाऊं। संदसि नालो बीजल रखियाऊं। बीजल वॾो थियो त झंग में गधा ऐं घोड़ा चारण लॻो। झंग में कनि शिकारियुनि हरण खे ज़बह करे उन जा आंडा किरड़ जे वण ते फिटा कया हुआ। जॾहिं ॾखिण जी हवा लॻंदी हुई त उन्हनि आंडनि मां सुरीलो आवाज़ निकिरंदो हो। उन ते पखी पुखण ऐं जानवर बि मोहत थी अची गॾु थींदा हुआ। बीजल उन्हनि आंडनि खे चंग ते चाढ़े वॼाईंदो हो। उन जे सुरनि जी हाक हर हंधि पहुचण लॻी। राजा अनीराय खे अॻु ई घणियूं धीअरूं हुयूं, सो आख़िरी धीअ ॼाई त उन खे संदूक में बंदि करे दरिया में लोड़े छॾियाईं। इहा संदूक वरी राय ॾियाच जे मुल्क में अची निकिती ऐं इहा रत्ने कुंभार खे मिली। कुंभार हिन खे वॾे लाॾ कोॾ सां पालियो ऐं सोरठ नालो रखियाईंसि। सोरठ तमामु घणी ख़ूबसूरत हुई। अनीराय खे ख़बर पई त हिन रत्ने खां सोरठ जो संग घुरियो। हिन हावकार कई। जॾहिं कुंभार दोलनि दमामनि सां जंज वठी अनीराय ॾांहुं रवानो थियो त राय ॾियाच खे ख़बर पई त हिन सोरठ खे खणाए पाण उन सां शादी कई। इहा ख़बर जॾहिं अनीराय खे पई त हू जूनागढ़ ते कार करे आयो, पर 12 महीना घेरे करण बावजूद बि कुझु बि न वरियसि ऐं वापसि मोटी वियो। अलिफ हेठनि सवालनि जा जवाब ॾियो। सवालनि जवाबनि जो हिसो आहे। सवाल नंबर पहिरियों, राजकुमारीअ खे फ़क़ीर छा चयो? जवाब, राजकुमारीअ खे फ़क़ीर चयो त पुटड़ो सो मिलंदई, पर इहो भाणे जी सिसी धड़ खां धड़ कंदो, यानी तुंहिंजे भाउ खे क़तल कंदो। सवाल नंबर 2, राजकुमारीअ जंहिं संदूक में विझी ॿार खे लोड़ियो हो, उहा संदूक कंहिंखे हथाई? जवाब, राजकुमारीअ जंहिं संदूक में ॿार विझी लोड़ियो हो, उहा संदूक राजा अनीराय जे मुल्क में हिक चारण ऐं उन जे ज़ाल खे हथाई। सवाल नंबर 3, अनीराय जूनागढ़ ते छो काहे आयो? जवाब, अनीराय जूनागढ़ ते उन करे काहे आयो छो त उन मुल्क जे बादशाह यानी राय ॾियाच अनीराय जे मङियंदी सोरठ सां विहांउ कयो। सवाल नंबर 4, राय ॾियाच जो रूह छा ते रिझी पियो? जवाब, बीजल अहिड़ो त चंग चोरियो ऐं साज़ मां अहिड़ा त सोज भरिया आवाज़ कढिया जो राजा जो रूह रिझी पियो। बीजल राय ॾियाच खां कहिड़ी घुर कई? जवाब, बीजल राय ॾियाच खां उन जी सिसीअ जी घुर कई। सवाल नंबर 6, राय ॾियाच जो सिर खणी जॾहिं अनीराय वटि पहुतो, बीजल राय ॾियाच जो सिर खणी जॾहिं अनीराय वटि पहुतो तॾहिं हिन छा चयुसि? जवाब, बीजल राय ॾियाच जो सिर खणी जॾहिं अनीराय वटि पहुतो तॾहिं हिन परियां ई हकल कई, हेॾे वॾे सखी सरदार जो सिर लुणी आयो आहीं, सो असांजो वरी कहिड़ो सॼण थींदे, हाणे ॾोह निकाली अथई, जेॾांहुं जो आहीं ओॾांहुं हलियो वञ। हिसो बि हेठनि लफ़्ज़नि जी माना लिखी जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहे समय यानी वक़्त। जुमलो, कंहिं समय इंसान गार्डन में रहंदो हो। लफ़्ज़ आहे लिंगा यानी ॾींहुं। जुमलो, हिक लिंगा ही दुनिया ज़रूर फना थींदी। लफ़्ज़ आहे मलूक यानी सुहिणो।
जुमलो संदूक में एक मलूक ॿार पयल हो। लफ़्ज़ आहे प्रोली, प्रोली यानी गुजारत। जुमलो हिन वॾी कोशिश खां पोइ एक मुश्किल प्रोली सले वरिती। लफ़्ज़ आहे सरहो यानी खुश। जुमलो माइट औलाद जी कामयाबीअ ते हमेशा सरहो थींदो आहे। हिते निशान अचे थो पियो कसर जो, जेको तव्हां ॾिसो त माना लफ़्ज़ जुमले में इस्तेमाल थियल आहे। लफ़्ज़ आहे चोज यानी प्यार। जुमलो कुझु वालिदैन छोकरनि खे चोज सां पालींदा आहिनि यानी प्यार सां पालींदा आहिनि। लफ़्ज़ आहे सुध यानी ख़बर ॼाण। जुमलो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे कातिलनि जी अञा ताईं सुध न पइजी सघी आहे। लफ़्ज़ आहे अप्सरा यानी ख़ूबसूरत। जुमलो राय ॾियाट जे मुल्क में सूरत नाले हिक अप्सरा रहंदी हुई। लफ़्ज़ आहे विहांउ यानी शादी। जुमलो असां पंहिंजे सौट जे विहांउ में कराची वेंदासीं। लफ़्ज़ आहे तड़पण। लफ़्ज़ आहे तड़पण यानी तड़पण। लफ़्ज़ आहे पजरण यानी तड़पण। जुमलो असांखे ॿियनि जी पोज़ीशन खणण ते पजरण न घुर्जे। लफ़्ज़ आहे मंशा यानी मर्ज़ी। असांखे हर कम पंहिंजे मंशा सां करणु घुर्जे। लफ़्ज़ आहे वचन यानी वाइदो। जुमलो वचन अहिड़ो कजे जेको पूरो करे सघिजे। लफ़्ज़ आहे रंग, रंगरतोल यानी महल जी ख़ास जाइ। राय ॾियाट जी ख़्वाहिश ते ॿीजल खे रंग रतोल में आंदो वियो। लफ़्ज़ आहे ववीक यानी ज़मीर। जुमलो को बि ग़लति कमु करण खां पोइ अक्सर माण्हुनि खे ववीक जा वढ पवंदा आहिनि। लफ़्ज़ आहे भस्म यानी ख़तम। ॿीजल पंहिंजो पाण खे बाहि में उछलायो ऐं सड़ी भस्म थी वियो। हेठनि इस्तिलाहनि जी माना लिखो। इस्तिलाह नंबर पहिरियों आहे प्रोली सलण यानी ॻाल्हि खे सम्झी वञणु। इस्तिलाह नंबर ॿियो आहे हड़ हासिल न थियणु यानी कुझु बि न मिलणु। नंबर टियों जण बचो रुलाइणु यानी पाड़ पटे छॾणु। नंबर चौथों तंद तवारणु यानी ॻाइणु या साल शुरू करणु। नंबर पंजों ॿुझ करणु यानी राज़ जी ॻाल्हि करणु। नंबर छहों चंग चोरणु यानी साज़ वॼाइणु ॻाल्हि शुरू करणु। नंबर सतों रूह रिझणु यानी दिलि ख़ुशि थियणु। नंबर 8 माणकिन मींहुं वसाइणु यानी घणे अंदाज़ में इनाम ॾियणु। माणकनि मींहुं वसाइणु यानी घणे अंदाज़ में इनाम ॾियणु। नंबर 6 छह अचिजणु यानी हवास ख़ता थियणु। नंबर 9 छह अचिजणु यानी हवास ख़ता थियणु। दाल हेठनि लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। लफ़्ज़ आहे राजा जंहिंजो ज़िद आहे पिरजा। लफ़्ज़ आहे सरहो जंहिंजो ज़िद आहे अरहो। लफ़्ज़ आहे सखी जंहिंजो ज़िद आहे कंजूस। लफ़्ज़ आहे ॾेह जंहिंजो ज़िद आहे परॾेह। लफ़्ज़ आहे मान जंहिंजो ज़िद आहे अपमान या बेइज़ती। लफ़्ज़ आहे सॼण यानी दुश्मन। हिन सबक मां मुरकब लफ़्ज़ चूंडे लिखो जीअं माल मता, रंग रतोल। माल मता हेठां जवाब में आहे रंग रतोल, पखी पुखणु, तंद तवारणु, चंग चोरणु, ॿुझ करणु, दोलनि तमामनि, छह अचिजणु। नंबर वाह हिसो आहे वाह वारो। ज़रफ़ उहो लफ़्ज़ आहे जो फ़इल या सिफ़त या ॿिए ज़रफ़ सां थो लॻे। ज़रफ़ वक़्त या हंध या दस्तूर या अंदाज़ इनकार थो ॾेखारे। जॾहिं ज़रफ़ वक़्त थो ॾेखारे तॾहिं उन्हीअ खे ज़रफ़ ज़मान था चवनि। जीअं त अॼु, सुभाणे, हाणे, पोइ, हमेशा ऐं जॾहिं। हंध थो ॾेखारे तॾहिं उनखे ज़रफ़ मकान थो चइजे। जीअं त हिते, हुते, हेठि, मथे, अॻियां, पुठियां, तव्हीं। ज़रफ़ ज़मान ऐं ज़रफ़ मकान में ॼाणायल लफ़्ज़ पंहिंजनि जुमलनि में कतब आणे ॾेखारियो। अॼु मुर्क अॼु लफ़्ज़ आहे। अॼु मुर्क अॼु स्कूल आई आहे। अॼु लफ़्ज़ इस्तेमाल थियो। ॿियो नंबर सुभाणे। सुभाणे अरबा जो ॾींहुं आहे। हाणे असां नओं सबक़ शुरू कयूं था। पोइ आउं स्कूल मां अची पोइ आराम कंदी आहियां। पोइ आउं स्कूल मां अची पोइ आराम कंदी आहियां या कंदो आहियां। हमेशा मुर्क हमेशा